नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी दरिया खान मरी वेझो नुसरत कैनाल में विंझंदे कराची जे हिकु दीनी जमायत सां तालुक़ रखंदड़ बिलाल चौरंगी वासी 4 ॼणा ॿुॾी विया आहिनि। ॿुॾी वियल में फैज़ान पुट असलम कुरैशी, अब्दुल वाहिद पुट अब्दुल रशीद, यासिर अली, सुराज पुट मोहम्मद नवाज़ शामिल आहे। नौजवान फैज़ान पुट असलम कुरैशी सुराज पुट मोहम्मद नवाज़ खे मक़ामी ॻोठण ऐं टैक्सी ड्राइवर नुसरत वाह मां कढे वरितो आहे। दरिया खान मरी पुलिस फौरी तौर ते वाक़े वारी हंधि पहुची नुसरत कैनाल मां कढी ॿिन्ही ॼणनि खे रोलर हेल्थ सेंटर अस्पताल दरिया खान मरी मुंतकिल करायो वियो आहे, जिथे संदुसि इलाज जारी है। जॾहिं त 2 ॼणा अब्दुल वाहिद ऐं यासिर जी ॻोल्हा जारी है। इतला मिलण ते डीएसपी नौशरो फेरोज़ मोहम्मद अयूब दर्स पिण वाक़े वारी हंधि पहुची वियो आहे। पुलिस टोबा घुराए लाशनि जी ॻोल्हा करे पई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।